नवाब शाह हुकूमती वफ़द जे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात में अहम अघ भराई साम्हूं आई आहे। ज़रीन मूजिब मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी बयानबाज़ी रोकण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। पंजाब हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जे विच में छिकताण खे घटि करण जे लाइ मुस्लिम लीग नून ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात जे लाइ ज़रदारी हाउस नवाब शाह पहुतो ऐं वफ़द में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, क़ौमी असैम्बली जो स्पीकर अयाज़ सादिक़ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी शामिल हुआ। सदर आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात में पंजाब ऐं सिंध हुकूमत जे विच में ताज़ी छिकताण बाबति मुख़्तलिफ़ मामिला ग़ौर हेठि आया। ज़रीन मूजिब मुलाक़ात में सदर आसिफ अली ज़रदारी हुकूमती वफ़द खे चयो त पंहिंजे पार्टी जे माण्हुनि खे सम्झायो असां नथा चाहियूं त मामला ख़राब थियनि। नून लीग कमेटी तरफ़ां चयो वियो त पीपल्स पार्टी जी तरफ़ां बि बयानबाज़ी बंदि थियणु घुरिजे। ज़रीन ॿुधायो त हुकूमती वफ़द ऐं सदर जी मुलाक़ात में इतफ़ाक़ थियो त कंहिं बि वॾे मसइले ते ॻाल्हियुनि खां अॻु हिक ॿिए जो मौक़िफ़ ॿुधो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।